अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौशर ऑफ रोज़ का रिपोर्ट शामिल कंदासी निज़ामुद्दीन बिरोजी म्यूनसिपलिटी जो कटौती चेयरमैन डॉक्टर काशिफ मेमण जे नादरे हुकुम जेको पंहिंजे खाटू पुट क्लार्क साजिद अबड़ो खे मुलाज़मनि जे पैसनि मां कटौती करण जो हुकुम ॾेई रहियो आहे। साजिद भाई 5000 बाबर जा 5 खालद जा 10,000 रुपया जेके ते 3 स्वीपर आहिनि टिनी या कटियूं जेका संदसि ऑडियो वायरल थी वई आहे। करप्शन ऐं रिश्वतखोरी में महारत रखंदड़ ही करप्ट चेयरमैन म्यूनसिपल कमेटी डॉक्टर काशिफ पीपल्स पार्टी जे लाइ बदनुमा दाग़ बणिजी वियो आहे, जेको ॿीहर म्यूनसिपल कमेटी में पावर मिलण खां पोइ ग़रीब मुलाज़मनि खे नासूर बणिजी वियो आहे, जेको हर महीने सवें मुलाज़मनि खां लखे रुपयनि जी वीज़ा ते वठी रहियो आहे, पर मुलाज़िम पघारनि मां कटौती पिणु करे रहियो आहे, जंहिं म्यूनसिपल कमेटी में नओं निज़ाम मुतारिफ़ करायो आहे जेको मुलाज़मनि सां ज़ाती दुश्मनी ताईं लही अचे थो। जंहिं गुज़िरियल ॾींहुं हिकु क्लार्क इमरान मेमण जेको सैनेटरी इंस्पेक्टर हुयो, उन सां ज़ाती दुश्मनी निभाईंदे संदसि ड्यूटी म्यूनसिपल कमेटी जे मेन गेट ते लॻाइण जो ऑर्डर कराए छॾियो आहे। जंहिं ऑर्डर ते CMO खां सही कराई आहे, जेका ॿाराणी हरकत करे हिन पंहिंजे वैल्यू मुलाज़मनि में बि केराए छॾी आहे। करप्ट कटौती चेयरमैन म्यूनसिपल कमेटी डॉक्टर काशिफ मेमण ग़रीब मुलाज़मनि जे ईद जे कपिड़नि में करप्शन कंदे कुझु मनपसंद मुलाज़मनि खे कपिड़ा ॾेई फोटो सेशन करायो, जॾहिं त इंतिहाई वेझड़नि ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि साजिद अबड़ो जेको म्यूनसिपल कमेटी में रिश्वतखोरी जो बेताज बादशाह बणियल आहे, उहो मुलाज़मनि जी सर्विस बुकनि खे मेंटेन करण ते बि चेयरमैन जी आशीर्वाद सां गॾु रिश्वत वठे थो। वधीक कटौती चेयरमैन डॉक्टर काशिफ मेमण जे भाउ डॉक्टर शाहिद मेमण जेको म्यूनसिपल कमेटी में नाइट चेयरमैन तौरु मशहूरु आहे। संदन छिरकाईंदड़ स्टोरी सुभाणे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ते ॾिसण न विसारींदा।